नाज़रीन, काछे वासियुनि तरफ़ां तालका इस्पताल अंदर लशमीना जी वैक्सीन न मिलण ऐं इलाज न थियण ख़िलाफ़ तालका इस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ दादू जोही रोड ते मरीज़नि जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। जी नाज़रीन, रिपोर्ट मुश्ताक अली रोधनाणी मुताबिक़ जोही तालके इस्पताल अंदर चमड़ी जी बीमारी लशमीना जी वैक्सीन अणबलव। काछे जे मुख़्तलिफ़ शहरनि ड्रगबाला, हाजी खान, सावड़ो, टंडो, रहीम खान, ठल, वाही पांधी समेत ॾोराहनि इलाइक़नि मां लशमीना जे इलाज जे लाइ पहुतल मरीज़नि खे इस्पताल इंतज़ामिया तरफ़ां लशमीना वैक्सीन न हुजण जो जवाज़ ॼाणाए मरीज़नि खे रुलाइण ख़िलाफ़ वज़ीर अली, ख़ादिम खोसो, हुसैन फ़कीर, रमज़ान जमाली ऐं ॿियनि तरफ़ां इस्पताल साम्हूं दादू जोही रोड बंदि करे एहतजाजी मुज़ाहिरो कंदे सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे इल्ज़ाम हयो त 3 महीननि खां जोही तालके अंदरि लशमीना चमड़ी जी बीमारी सबबि वबा में वखोड़ियल मरीज़नि जा ज़ख़्म नासूर बणिजी चुका आहिनि। सिहत खाते दादू जी नाअहली सबबि जोही तालके इस्पताल समेत काछे जे सिहत मर्कज़नि ते लशमीना इंजेक्शन ई गाइबु आहे। सिहत जूं सहूलतूं फ़राहम करण बजाए DHO दादू ऐं सिहत खातो ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी इलाज जूं सहूलतूं फ़राहम करे काछे वासियुनि सां इंसाफ़ कयो वञे।